ये तकरीबन ये लोकल गवर्नमेंट मौजूदा गुज़री ख़त्म थियो जो मुद्दो उन जी स्कीम हुई। ये 18 करोड़ जी स्कीम हुई। 18 करोड़ एक गरीब इन मुल्क लाइ जो कर्ज़ी मुल्क है। असां समझो कि थर्ड क्लास वर्ल्ड कंट्री जा माण्हू आहियूं। असांजे मुल्क ते एॾा बोझ आहिनि, कर्ज़ आहिनि। 18 करोड़ जी बजट जे हिसाब सां ये जो पाइप विधो वियो आहे, तव्हां ॾिठो हर हंधि फाटो आहे। माण्हू मुतासिर थिया जिन खे पाणी आयो पे। जीअं 6 इंच जी लाइन हुई उहा को एॾो वॾी डिघी भी लाइन कोन्हे। जेको ये ख़र्च 18 करोड़ थियो आहे, मां सम्झो 10% भी शायद थिया न, त ये बेहतरीन स्कीम हले आ ऐं बेहतरीन हुजे। मूंखे वॾो अफ़सोस थो थिए इन मुल्क जे इंतज़ामिया ते इन मुल्क जा जेके ज़िम्मेवार आहिनि जेके माण्हू आहिनि वरी ठेकेदार आहिनि जेके एॾी मुल्क सां ज़्यादती था कनि। त मुल्क अॻे ई हे मुल्क कर्ज़ी आहे, मिसकिन आहे, असां मिसकिन मारोड़ आहे, उहे हर दफ़े दरपदर आहिनि। 18 करोड़ जी बजट जी नाली पाइपनि जो इहो हाल हुजे जेके मूंखे लॻे थो एक्सपायर थियल आहिनि, या जेके बिल्कुलु घटिया क़िस्म जा पाइप हूंदा आहिनि उहे वरिता विया आहिनि। हिते त 18 करोड़ में त अहिड़ो पाइप हुजणु खपे हा जंहिंजी घटि में घटि 100 साल उमिरि हुजणु खपे हा। सो असां इहा पुरज़ोर अपील कंदासीं त इहो पाइप टुटण सां केतिरा घर मुतासिर थियनि था, केतिरनि माण्हुनि खे जेके मारोड़ आहे उन्हनि खे पाणी नथो मिली सघे ऐं परेशान आहिनि। पैसा भरण जे बावजूद मुल्क जो इहो पाणी लाइन इहा हालत हुजे ऐं एॾो वॾी बजट 18 करोड़ का थोरी बजट न आहे। सो इन लाइ मां वास्तेदार अख़्तियारनि खे अपील कंदुसि त इन इंक्वायरी कई वञे इन में सभिनी नेब खे इहा अपील कंदासीं। जेके मुल्क जा अहम इदारा आहिनि जेके मुल्क जी ख़ैरख़्वाही चाहिनि था, उनखे अपील कंदासीं इदारनि खे त इन इंक्वायरी कनि त इहा जेका हिन ते जेका लागत आई आहे या जेको पाइप विधो वियो आहे उनखे चेक कयो वञे। महिरबानी।